नाज़रीन, हिन वक़्तु असां तालके टंडोदम थाणे जी हद ॻोठ कड़ियो बचल बोदाणी में उन जाइ ते मौजूदु आहियूं जिते गुज़िरियल 10 ॾींहं अॻु में हिते ज़ाहिद उमराणी नाले शख़्स हो जंहिं मुबैना तौर ते पंहिंजे सवें हथियारबंदनि सां गॾु हिते ख़ासि करे बिरादरीअ जा माण्हू जेके तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसंदो त उन ते हमिलो कयो ऐं उन हमले जे नतीजे में सिधियूं गोलियूं लॻण सबबु हितां जा जेके 2 नौजवान हुआ उहे क़तलु थी विया। जॾहिं त उन्हनि जे सदमे में हिकु औरत फ़ौत थी वई, 25 ॼणनि खां मथे जंहिंमें औरतूं ॿार शामिल आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया। 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, उन जे बावजूद बि हितां जेकी इंतिज़ामिया आहे ख़ासि तौर ते पुलिस जो जेको किरदारु आहे उहो मशकूक किरदारु आहे ऐं हितां जो जेको MNA आहे रोशनदीन जूणे जो उनखे ॿुधायो पियो वञे त ज़ाहिद उमराणीअ खे फुल हिमायत हासिलु आहे ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हितां जो MNA आहे रोशनदीन जूणे जो जंहिं हितां जे ॻोठाणनि हुनखे वोट बि ॾिना आहिनि पर हुननि जी फातह करण बि न आयो आहे। त इन मां साबित थिए थो त हितां जो जेको MNA आहे उनखे मुकमिल जेको आहे सो ज़ाहिद उमराणीअ खे हिमायत हासिलु आहे। जॾहिं त इहो बि ॿुधायो पियो वञे त जेको SSP आहे सागड़ नओं मुक़ररु थियो ऐं उनखे 1-2 ॾींहं थियो त उनजे एवज़ में ज़ाहिद उमराणी हिते बेगुनाह माण्हुनि ते हमिलो कयो ऐं उनजे बावजूद 10 ॾींहं गुज़री विया आहिनि पर उहे मुख्य कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। कातिल त गिरफ़्तार न थिया आहिनि पर जेकी मक़तूल धुर आहे जंहिंजा माण्हू क़तलु थिया आहिनि उन्हनि ते कूड़ियूं FIR दाख़िल कराइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। असां अॼु कोशिशि कंदासीं त हीउ जेको ज़मीनी तकरार आहे असुलु मसइलो छा आहे, हमिलो छो कयो वियो, उन सां ख़ासि करे बिरादरी सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेको हमिलो कंदड़ आहे मुबैना तौर ते ज़ाहिद उमराणी उनजे धुर सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं पुलिस खां मौक़िफ़ वठंदासीं त असुलु हक़ीक़त छा आहे ऐं पुलिस केतिरो रिस्पॉन्स तव्हांखे ॾिनो आहे। क़तल जी वजह इहा आहे त हारी पंहिंजी बनी में कमु करे रहिया हुआ। ज़ाहिद उमराणी सजाद उमराणी पहिरीं असांखे बनी विकिरो करे ॾिनी 2018 में, वरी सजाद बुधाणी विकिरो करे ॾिनी ज़ाहिद उमराणी खे। पोइ ज़ाहिद उमराणी पंहिंजे ज़ोर ते पंहिंजे बदमाशनि जे ज़ोर ते जो कब्ज़ो बि असां वटि हो त हारी बि असां पीढ़ियुनि खां दर पीढ़ी असीं अचूं पिया, ॻोठ बि असांजो आहे ऐं ॻोठ जी घटियुनि जे साम्हूं बनी बि आहे। हू शाहपुर चाकर खां बदमाश वठी ज़ोरी कब्ज़ो जो कणिक पई हुई असांजी जेका असांखे पोखी हुई, उहा कणिक जो असां जेको लाबारो थियलु हुयो उहा गॾु करे रहियासीं वल त हुन अचानक पंहिंजे बदमाशनि सां पंहिंजो ट्रैक्टर बि कायायो ऐं वल खे उछलणु शुरू कयसि ऐं हिकिड़ो हुननि जो हमराह हो जंहिं हुनखे वल खे तीली ॾिनी त ॻोठ साम्हूं हो। पोइ हर जेको घरां निकितो पोइ हिननि गोलियूं वसाइणु शुरू कयूं। पोइ उन में त ज़ाहिर आहे जंहिं मर्दनि खे गोलियूं लॻियूं त ॿाहिरि बि हुआ, लेडीज़ निकिती, पोइ उन लेडीज़ ते बि हिननि गोलियूं वसाइणु शुरू कयूं जंहिंमें न हिननि 70 साल जी पोड़ी ॾिठी आहे, न 8 साल जी का छोकिरी ॾिठी आहे, न हिननि मासूम ॿार ॾिठा आहिनि, जंहिंमें असांजा 29 माण्हू जंहिंमें 3 त विया अलाह खे प्यारा थी विया आहिनि ऐं जेके ऑन दी स्पॉट 2 जेके आहिनि उहे शहीद थी विया। हिकु ज़ाहिद उमराणी छा आहे, सियासी अॻुवान आहे, चूंडियल नुमाइंदो आहे, छा आहे, छा कंदो आहे? ज़ाहिद उमराणी जेको आहे पीपल्स पार्टीअ जो साबिक़ा कोड़ो खान उमराणी जो चेयरमैन बि रही चुको आहे ऐं उन खां अलावा सासी MNA कंहिंजी पुठभराई अथसि? MNA साहब जी पुठभराई रोशन जूणे जो साहब। हा, उन्हनि जे हवाले सां हले थो, हुननि सां गॾु रहे थो। उन्हनि जूं बजटूं जेके बि कम जूं जेके बि आहिनि उहे रोडनि जूं स्कीमूं जेके बि आहिनि उहे उन जे अंडर में आहिनि ऐं उहे ई अॻु में तव्हांखे हिन हमले खां धमकियूं ॾींदो? बिल्कुलु धमकियूं ॾिनियूं असांखे। तव्हां कंहिंखे चयो पुलिस खे या ॿियनि खे मोज़िज़िन खे चयो त इहे असांखे धमकियूं थो ॾे? बिल्कुलु असां सभिनी खे चयो, असां पूरी पीपल्स पार्टी जी क़यादत जे हर बंगले ते बि वियासीं, सभिनी खे चयोसीं ऐं उन्हनि खे ख़बर बि आहे छाजे करे जो फ़ैसिलो हिन खां पहिरीं जेकी बनी हुई उहा बनी बि जेका खपी हुई मीर मंज़ूर पंवर फ़ैसिलो कयो जंहिं फ़ैसिले में इहा शइ तइ थी त अदा ही ॻोठ हिननि जो आहे ऐं राइश बि हिननि जी आहे। पुलिस जो कीअं किरदारु? पुलिस जो किरदारु ही प्लानिंग हुई, पहिरीं प्लानिंग हुई। पुलिस 20 मिंट पहिरीं मूंखे चवे थी, फ़ोन करे धमकी ॾिए थी, ॿ SHO ॻाल्हाइनि था। कहिड़ा SHO धमकी था ॾियनि? अमीर अली शाहाणी ऐं गुलाम नबी। थाणनि जा आहिनि? अमीर अली शाहाणी जेको हुयो लाल बख्श वाटर जेको हद जो आहे ऐं जेको आहे B सेक्शन थाणे टंडो आदम जो जेको आहे गुलाम नबी थईम, उहा इहे चवनि था त असांखे मथी पॉलिसी जुड़ी चुकी आहे, तूं कब्ज़ो ख़ाली कर न त पोइ नुक़सानु थींदई। अच्छा जी। हमिलो थियो त पोइ पुलिस केतिरी देरि खां पोइ पहुती? हमिलो थियो त पुलिस अधु कलाक में पहुची वई। ईअं लॻे ईअं पियो त इहे बि हलनि पिया त जेको मेन जवाबदार आहे ज़ाहिद उमराणी उन्हनि खे हितां पुलिस कढियो पंहिंजे गाॾियुनि में?
बिल्कुलु इहा ॻाल्हि असांखे ॿुधण हथियार बि कढिया आहिनि ऐं हुन जा जेके हथियार बि गाॾियुनि पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण बजाए उनखे तहफ़ुज़ ॾिनो। तहफ़ुज़ ॾिनो बिल्कुलु। अच्छा, हा बिल्कुलु उनखे तहफ़ुज़ ॾेई पंहिंजी गाॾी में किथे तव्हां वोट कंहिंखे ॾींदा आहियो? असां वोट असांजी बदकिस्मती आहे, शायदि असां पीपल्स पार्टी खे वोट करियूं था ऐं असां उन्हनि खे सदाईं ॿई पोलिंगूं असां ख़ासि केलियुनि जूं आहिनि जेके पूरी ज़िंदगी पीपल्स पार्टी खटियो आहे। फातह ते आया अथव MP MNA? जी जी असांखे फराज़ डेरो साहिबु आयो आहे ऐं हुन मदद बि कई हुई ऐं जेको आहे शाहिद खान थईम अब्दुलसलाम थईम वारा उहे बि आया, शौकीन साहिब बि आयो, ॼाम बि आयो, पर जूणे जन मां इन्हनि जे तरफ़ खां केरु माण्हू अञा कंहिं तव्हां सम्झो था त हीअ हमिलो जूणे जन जे पुठभराई ते ज़ाहिद उमराणी कयो? जी जी जी। त पोइ हू हितां जो MNA आहे, हू पंहिंजे माण्हू जो तहफ़ुज़ करे या माण्हू मारा MNA? हाणे हुनखे असां हुनखे वोट ॾेई इक़्तिदार ताईं आंदो आहे। हाणे हू त पंहिंजी उन सोचे उन मसइले खे त जे हीअ सॼा वोट ॾेई असांखे खटराइनि था ऐं हीअ ज़ाहिद उमराणी गिरफ़्तार न थियो आहे, उनजो छा सबबु आहे? पुठभराई पुलिस सां जेको हुनजो लाॻापो। SSP तव्हांजी खे चयो आहे उहो मदद करे थो? न SSP असांखे इहा ख़बर पई आहे त SSP ख़ुदि पाण हुनजी प्रोटेक्शन हुनखे पाण ॾिनी आहे ऐं जेको आहे जेका असां ख़बर पहुचे पई त पुलिस असांजे तरफ़ ख़ाली नाले जी आहे, मदद असांजी न हुनजी करे पई। जी सर। छा मामलो आहे हिते? सर ते मामलो इहो आहे त हू वेठा आहिनि अची पियो बनी ते ज़ोरी ट्रैक्टर कार आहे। जी हेलो जी 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 असां तो वरी माण्हू असां शहर में जी जी हाणे इहा आहे त खातो बनाट आहे सभिनि त हुनजी आहे जी जी हुन ट्रैक्टर जे अंदरि आहिनि, हुन मामला बि सभु कुझु कया आहिनि। हाणे हू इहा ॻाल्हि थो करे भई ठीकु आहे ट्रैक्टर मुंहिंजो वाहन ॾियनि न, ऐं जिते चवनि फ़ैसिलो मां रखां थो मां हुन में काईंदुसि कुझु कोन, ट्रैक्टर मुंहिंजो लॻी वञे उहो असां थोरी माना इहा शइ करायूं पिया। ट्रैक्टर त सॼे में कोन लॻंदो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ट्रैक्टर त सॼे में कुझु कोन लॻंदो, कुझु टुकड़े खे ट्रैक्टर लॻंदो भई हू चवंदो हा मूं ज़मीन ठाहे छॾी आहे, ज़मीन बटारी खणी कोन थो वञे। साईं मुंहिंजो अर्ज़ु पहिरीं बि इहे ई कया, अॻे मसइले में बि ईअं करे ऐं कोर्ट लेवल ते कब्ज़ो बि असां मूं ॾिया। मुंहिंजी ॻाल्हि मिलंदा तोखे कोर्ट जो बि रस्तो मिलंदो, तोखे चङनि जो बि रस्तो मिलंदो, हींअर त तोखे को रस्तो कोन मिलंदो। हा तूं कुझु ॾींहंनि में फ्लैट वठी वठंदे भला ठीकु आहे, कुझु न कुझु त थींदो। साईं ते माण्हू कोन कंदा, माण्हू ते राज पूरा लथल आहिनि, सरदार लथल आहे, सरदार जो मथां हुकुम इहो आहे। हाणे मुंहिंजे हिकिड़े हथ में बि कोन्हे, सॼे सरदारी लेवल ते सिस्टम हलियो वियो आहे। सरदारी लेवल सिस्टम माण्हू असांजे बंदूक बि कोन्हे, असीं बंदूक बि कोन्हे, हू भले अची मारे मोर्चा हुन या न हथियार बाद हुन खड़ा न जी साईं। तूं पंहिंजे मूंखे ॿुधा फोन करे मूंखे ॿुधा तूं ॻाल्हि पंहिंजे ॻाल्हायो आहे ठीकु आहे इहा ॻाल्हि फैसिलिटी बची वेंदी, फैसिलिटी में तव्हांजो फ़ाइदो आहे। न त खातो हुनजो मतिलबु थींदा नुक़सान थियो कोई ख़राबु थियो त खातो तव्हां वटि कोन आहे, हुन वटि खातो आहे। कोर्ट जे लेवल ते कब्ज़ो वरी ॾियारायो आहे न हाणे त कब्ज़ो असां वटि आहे, त हाणे हुनखे कब्ज़ो ॾियूं न, कब्ज़े ते त मसइलो आहे, कब्ज़े ते कोन छॾींदा ॻोठणा सरदार जो मथां। हेलो हेलो साईं ख़ैर कुर्ब तयार साईं गुलाम नबी सभु ॻाल्हि ई आहे त कब्ज़े ते ई त जहिड़ो आहे, सरदार जो हुकुम आहे, कब्ज़ो छाजे करे हारियुनि जो कब्ज़ो आहे। हाणे खातो त हुनजो आहे, वरी कब्ज़ो बि हुन ॾे हलियो वञे त पोइ बचंदो छा, ॻाल्हि इहा कोन्हे सर। ऐं हुननि जेको एतिरो आहे 100 सालनि खां वठी कब्ज़ो हिन जो रहियो आहे, हर हिकु पंहिंजो कब्ज़ो कीअं छॾींदा, हुनखे कब्ज़ो कोन ॾींदा। सरदार जी लेवल ते जेको मथी कोड लेवल सभु हिन जो कब्ज़ो आहे, कब्ज़ो न ॾींदा सर। जॾहिं पंहिंजा पैसा ॾेई वठान, सॼो कमु करे वठान, सॼो हेतिरो सौदो एग्रीमेंट करे वठा, पोइ कब्ज़ो बि हुनखे ॾेई छॾीनि त कोन कंदा। हिते माण्हू कोन मञंदा, हीअ हिकिड़ो मुंहिंजे हथ में कमु कोन्हे, हीअ हाणे मथां सरदार लेवल खां सॼो कमु छिकिजी वियो आहे। हिते हिकु बिरादरी न, हिते अलाए केतिरियूं बिरादरियूं आहिनि जंहिंजी इन मसइले खां कब्ज़ो कोन ॾींदा हिनखे। मर्द हिते ख़ासि करे वीचारा हिते गाॾियुनि जे अॻियां दफ़न थींदा,
ही ट्रैक्टर चाड़ींदो मथां हू कोन वेंदा, कब्ज़ो कोन ॾींदा सर। ठीकु आहे, ॻाल्हायो असां हुन में थोरो ॻाल्हायूं। ठीकु आहे, ठीकु आहे। ये जो असल में तो झेड़ो ही थियो आहे ज़मीन तां। पहिरीं हिकिड़ो झेड़ो हिन जो अॻु में थियो, जेको फ़ैसिलो मंज़ूर पंवर कयो, उन फ़ैसिले ते अमल कोन थियो, उन फ़ैसिले में बि आउं हुअसि। ऐं पहिरीं जॻह ते झेड़ो थियो फायरिंग, उन फायरिंग में बि आउं हिते पहुतो हुअसि ॻोठ भाउरनि वटि। उन खां पोइ हिन मामले जी असांखे ख़बर कान पई, ओचितो ॿुधाए ख़बर पई त ॻोठ में झेड़ो थियो आहे। पहुतासीं हिते, हमरा ज़ख़्मी ॿिया अचिया। इहा ई त पॉलिसी आहे पीपलनि जी, हिकिड़ा वोट वठो ॿिया मारायो उन्हनि खे। बाक़ी ही थियो हिन सां ज़ुल्म आहे ग़रीबनि सां। पुराणो ॻोठ आहे, 100 साल खां पुराणो ॻोठ आहे। 3 माण्हू मरी विया, वरी ईंदो फिदा डेरो साहिबु बाबा छॾियो, हाणे रोशन जूने जो एमएनए थींदो, वरी तव्हां वोट ॾिजो। उहो त असांजी मर्ज़ी आहे, असीं वोट हुनखे ॾियूं या न ॾियूं, त असांजी ज़मीर असांजो आहे जो असां पंहिंजी ज़मीर ते हलूं। त पुलिस जो कहिड़ो किरदारु रहियो? पुलिस जो किरदारु त हुननि जो साथी आहे पुलिस हुननि जी, जंहिंजा मुख्य जवाबदार कोन ॿधो आहे। उन सां गॾु ॿियो हुनजो आहे मुख्य जवाबदार, उहो बि कोन ॿधो आहे। ऐं जेका असां इतला पहुचनि पिया त उहे जेके आहिनि से नवाबशाह वेठा आहिनि, ज़रदारी हाउस ते वेठा आहिनि, जेको मूंखे इतला मिलियो आहे। सही मसइलो इहो आहे त असांजा जेके 200 साल खां हिते हारियन ॻोठ जा ऐं बिरादर जो चङो मुड़ुसु आहियां, त असां हिन मसइले खे हल करण जी कोशिशि कई त असां मेड़ बि था खणी वियासीं उमराणी वटि, ऐं झूने वटि वियासीं, भई असांखां पैसा वठो भला तव्हां। ऐं हमराह असांजे बनी केस बि थियल आहे, ऐं एग्रीमेंट थियल आहे, उन बावजूद ॾाढी मुड़ुसी कई। असांजे हिते हारिन थ्रेशर में वाई, उन थ्रेशर हिननि कढी, ऐं अचानक 200-250 माण्हू हथियारबंद माण्हू जेके जिन्हनि अची हमलो कयो। हिन पासे खां मोर्चो, उते धार माण्हू वेठल, पोयां मोर्चो, उते धार माण्हू वेठल हुआ। ऐं अचानक जेको आहे सो ॿार थ्रेशर ते बि हुआ, मर्द बि हुआ, औरतूं बि हुयूं, उन्हनि खे फायरिंग करे जेको आहे सो हिननि ज़ख़्मी करे, हुन में 3 माण्हू असांजा मरी विया। हिनखे सियासी सपोर्ट आहे, ऐं त पूरी सिंधी सपोर्ट थो हिनखे चवां, पूरी पीपल्स पार्टी हिनखे सपोर्ट आहे। हिकिड़ो माण्हू हुन में अनिमाल कोन्हे। पीपल्स पार्टी सपोर्ट आहे, फिदा डेरो वरी नून लीग में थोरी। असां सिर्फ़ु वोट ॾियूं था, इस्तेमालु थियूं था, सपोर्ट असांखे कान्हे का, असांजो हक़ ई कोन थो थिए। हाणे हींअर हिनखे धरणे खे 8 ॾींहं हिननि मुदो वरितो, अञा ताईं उहो गिरफ़्तार कोन थियो आहे। ज़ाहिद उमराणी ऐं फिदा डेरे जो हिकिड़ो पुटु एमएनए आहे, हिकिड़ो सूबाई मिनिस्टर आहे, त पोइ जवाबदार मेन गिरफ़्तार छो नथो थिए? सही आऊं चवां में चंद सचाई कान्हे का या मिड़े सियासत आहे? न सही, चंद माण्हू आहिनि जेके सचा आहिनि, पर उहे बि असां वांगुरु बेवस आहिनि, हुननि जी हले कोन थी पार्टी में। वज़ीर बि हले न अथई, वज़ीर लॻो पियो आहे फराज़ डेरो। सही फराज़ डेरो हुननि जा मजबूर आहे, जे हुननि जा साम्हूं त हिते थी सघे हिनखे बि कढी छॾीनि, पार्टी में अॻिते हिनखे का सीट न मिले। इहे बि हिननि जूं मजबूरियूं आहिनि सियासी। धमकियूं मिलंदियूं तव्हांखे? सही, असांखे अञा ताईं धमकियूं मिलंदियूं, अञा ताईं हिते माण्हुनि जा मोटर साइकिल राति जो अचनि था चेक करणु। ऐं असांजे ज़ाहिद उमराणीअ खे रोशन जूने जी सपोर्ट आहे। ऐं सही पीपल्स पार्टी सपोर्ट आहे हुनखे, झूने जो हिकिड़ो कोन्हे हिन में। छो नथो गिरफ़्तार थिए भला? ॿिया झूने जो सपोर्ट आहे हुनखे त घणा जवाबदार रहियल आहिनि? जवाबदार सही अञा 3 रहियल आहिनि, हिकिड़ो गुलमीर उमराणी ऐं ज़ाहिद उमराणी ऐं ॿियो पहलवान। ऐं इन ज़ाहिद उमराणी जो भाउ को पुलिस में बि आहे छा? साईं जो सोट आहे, ऐं कल्ह हुनजी तस्वीर बि आई त अब्दुल हक सोट जेको आहे उन हिन बख़्तर बंदि गाॾी में कढी ऐं हिनखे खणी वियो। ऐं टोटल माण्हू पुलिस जी गाॾियूं खणी हिननि जा माण्हू 200-250 माण्हू, हुननि में गाॾियूं जेके 10-12 पुलिस जी गाॾियूं। फायरिंग थी आहे उहा सरकारी राइफलुनि सां थी आहे? सही, G3 गोली आहे, G3 आहे फायर ने। त सरकार वटि माण्हू हिन में हुआ बि सही, जंहिंखे पुलिस ई बचायो आहे। असां उन बदनसीब ॻोठ में ऐं हिन घर में मौजूदु आहियूं जिथे 10 ॾींहं अॻु में हिते जेको आहे सो उमराणी बिरादरीअ जे हथियारबंदनि हमलो कयो, जंहिंमें हितां जे 2 माण्हू क़तलु कया विया ऐं हिकु औरत जेकी आहे उहा दिलि जो दौरे सां फोत थी वई। जॾहिं त कुझु औरतूं ज़ख़्मी थी, हिकु औरत असां वटि। छा थियो पुटु, कीअं ई वाक़ियो पेश आयो, तव्हांखे कीअं ई गोली लॻी आहे? असां घर वेठासीं, असांजे माण्हू थ्रेशन बि वाई, पोइ असां उते फ्री आयासीं, चओ तरह हमिलो करे आयासीं, 8-9 मोर्चा ठहियल आहे। पोइ असां माण्हू थ्रेशन में वाई, उते असां माण्हू हमलो कयो, उते हमलो कयो, पोइ कणिक बाहियूं हिननि। पोइ असां वियासीं, असां माण्हू मुआ पे सभिनी खयो पिया, असां वियासीं, असां सिधी गोली। अच्छा, तव्हांजो बि ख़्यालु न कयूं त औरतूं आहिनि? कोन ख़्यालु कनि।
अच्छा असांजी विक खणो असांजे वेरनि में गोली हणनि विक ते गोली सां हणनि जिमी घणा माण्हू आहे उहे अंदाज़ो 300 माण्हू आहे अच्छा तव्हां भला हुनखे चयो मिंथू कयूं त न गोलियूं वसायो असां घणी दाऊं कयूं रियूं किको असां ॿुधनि ई कोन असां घणी दाऊं रियूं किको कयूंसीं असां कोन ॿुधनि ज़ालिम आहे अच्छा तोखे किथे गोली लॻी मूंखे पेर में पोइ असां मर्दनि बचाइण विया थ्रेशन पियो आहे न त मर्दनि बचाइण वियासीं असांखे हुते गोलियूं आहिनि मर्द असांजा सभु ज़ख़्मी थिए पिया के मुआ पिया असां हुनखे बचाइण वियासीं पोइ असांखे गोलियूं आहिनि असां तोखे घणी किथे गोली लॻी मूंखे ॿाह में अच्छा अच्छा तव्हांजो ख़्याल बि न कयूं त नियाणियूं आहिनि नियाणियूं आहिनि या छा या पोड़ियूं आहिनि ख़्यालु कंहिंजो कोन कयनि ज़ालिम आहे वॾा अच्छा पुलिस मदद करे थी तव्हांजी पुलिस नथी मदद करे पुलिस उन्हनि जो साथ बि ॾे पुलिस उन्हनि सां बदल आहे पुलिस पैसा वरिता उन्हनि खां हथियार पुलिस ॾिना उन्हनि खे उमराणियुनि हमलो कयो न असांजे ॿारनि मथां मायुनि मथां गोलियूं हलायूं पोइ असां बचाइण वियासीं सभु पोइ माना मायुनि जी बि साञा कान कयनि गोलियूं हलायनि सिधियूं हीअ साईं वियासीं जेको हुननि ट्रैक्टर जी लाथो कणिकुनि असांजी में पियल कणिकू हुई हुनखे बाह ॾेई ऐं ट्रैक्टर जी लाथनि असां चयो त हाणे ॻोठण गॾियूं सभु उते बाह विछाणे वियासीं हिन लाइ हुननि अची फायरिंग चालू करे ॾी मथां फायरिंग कई उमराणी बिरादरी माण्हुनि अच्छा हा सभु कोन उमराणी बराबरि हुनजा वंगारू जेके बि उमराणी असुल जा हिते वेठल आहिनि या हाणे आया आहिनि हिन खे तक़रीबन 2 साल थिया आहिनि अच्छा 2 साल थिया अॻु में न हुआ हिते तव्हांखे घणो वक़्तु थियो आहे हिते असांखे तक़रीबन 200 साल थी विया आहिनि 200 साल हा 7 पीढ़ियूं असां तक़रीबन गुज़री चुकियूं अच्छा न हुन उमराणी जी ज़मीन बि कान्हे का पोइ छो आयो ज़मीन पहिरीं हुन ते 7 एकड़ ख़रीद कई सही ख़रीद करे उहा बि ॾाढो ज़ोर ते असां ॻोठण वठण त चाहियो न वठण ॾिनी असांखे त उन में फ़ैसिला थिया मीर मंज़ूर पंवर वटि फ़ैसिलो थियो आहे इन ॿनी खां 10 एकड़ असांखे ॾेई उन लाइ फ्री हो उन खां पोइ हिन चयो जेको हाणे आईंदा वाटर ई कोन टिपंदो इहा ॿनी तव्हांजे ख़ासि केली हारी आहिनि उनखे उहे ई खणंदा अच्छा उन ते अमल न कई उन ते अमल न कई उनजो अमल माना उन ते भञ कड़ी करे हिन पासे टिपियो इन ते असां चयो वधीक न त असांखे ॻोठी जेको मुंहुं आहे अॻे उहो असांखे ॾे हीअ फोती अयाज़ जी माउ आहे जेके पंहिंजे नौजवान पुट जे ओचिते हिन क़तूल ते जेको आहे सो पंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठी आहे ऐं हुनखे का बि ख़बर न आहे त हुनजो पुटु ज़िंदा आहे या मरी वियो आहे त इहा सूरत हाल आहे हिन ॻोठ में जेको हिकिड़ो दर्दनाक वाक़ियो पेश आयो ऐं हितां जा जेके उमराणी बिरादरीअ जे हथियारबंदनि सरेआम गोलियूं वसायूं ऐं इहो बि ॿुधायो पियो वञे त उन में कुझु पुलिस जा माण्हू बि शामिल आहे पुलिस जी जेकी आहे सो सरकारी राइफ़लूं इस्तेमालु थियूं आहिनि हिते वक़्तु नंढड़ी साए जो ऐं साए खां पोइ वरी ॿीहर मिलूं था पुलिस सां मौक़ो वठूं था ॿी बिरादरीअ खां मौक़ो वठूं था त हुनजो छा चवणु आहे जी नाज़रीन हिन वक़्तु असां ज़ाहिद उमराणीअ जे उन ओताक ते मौजूदु आहियूं जिथे तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसंदो त उते मोर्चो बि आहे असां कोशिशि कई त जेके ख़ासि कली बिरादरीअ माण्हू आहे जंहिंजा माण्हू क़तलु थिया ऐं हिकु औरत फोत थी उन खां असां मौक़िफ़ वरितो असां हिते आयासीं त हिन खां मौक़िफ़ वठूं पर हिते केर बि कोन्हे सिर्फ़ु पुलिस अहलकार बीठा आहिनि बख़्तरबंद गाड़ी बीठी आहे जॾहिं त ज़ाहिद उमराणी मीडिया जे दोस्तनि सां मुख़्तलिफ़ हवालनि सां व्हाट्सअप ते इहो मौक़िफ़ ॾींदो रहियो आहे त जेको ज़मीन उहा मुंहिंजी आहे ऐं मूंसां नाइंसाफ़ी थी आहे पर हू जेको हिननि 2 मर्डर थिया आहिनि ख़ासि करे जा उन में मुख्य क़ातिल आहे मुख्य जवाबदार आहे ऐं हुनजे इल्ज़ाम हेठि आयल आहे ख़ासि कली बिरादरी जी पर अॼु असां कोशिशि कई त उनखां मौक़िफ़ वठण जी कोशिशि कयूं ऐं असां उनजे ओताक ते बि आयासीं पर पुलिस जो चवणु आहे त हीअ हितां भॼी विया आहिनि पर बाख़बर जॾहिं वटां मालूम थियो आहे त हीअ हिते राति जो ईंदा आहिनि ऐं हिते जेको आहे पंहिंजे ज़मीन जी बि मालिकी कंदा आहिनि त इहा सूरत हाल हुई जेको टंडो आदम में हीउ जेको दर्दनाक वाक़ियो पेश आयो जंहिंमें 2 माण्हू जेके आहिनि से फायरिंग सबबु क़तलु थिया ऐं हिकु जेको औरत हुई उहा दिलि जो दौरो पवण सां फोत थी हुई इहे वेठा आहियूं त वधीक को झेड़ो झगड़ो न थिए उन हिसाब सां तंहिंखां पोइ जवाबदारनि जा घर आहिनि वेठा आहियूं प्रेशराइज़ कंदासीं त हू ईंदा गिरफ़्तारी ॾींदा उन हिसाब सां उते वधीक छेड़छाड़ कहिड़नि जवाबदारनि जा घर आहिनि हीअ जेको ॿनी आहे ज़ाहिद उमराणी आहे ठीकु आहे उनजो भाउ हिते रहंदो हुओ पर असांखे अॻु में हितां निकितल आहे हा उन हिसाब सां वेठा आहियूं भला ऑफिसरनि जो हुकुम आहे त बाबा हिते मोर्चो लॻल हुजे जीअं वधीक छेड़छाड़ या कुझु थिए
ईअं न थी सघे। गुज़िरियल हफ़्ते कड़ियो बचल बोदाणी जेको ॻोठु आहे ख़ासि किलनि जो, उन ते जेको अफ़सोसनाक वाक़ियो थियो उन ते असांखे बि अफ़सोस आहे। हिन सॼे वाक़िए में जेको हिकु मोज़िज़ शहरी शाहपुर चाकर जो ज़ाहिद हुसैन उमराणी खे जेको निशानो बणायो पियो वञे या उनखे साम्हूं आंदो पियो वञे ऐं हुन ते जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया था वञनि दहशतगर्द या अहिड़ा के लफ़्ज़, इहे तमामु ग़लति अमल आहे। वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराई वञे त वाक़ियो थियो कीअं। ज़ाहिद उमराणी हिकु मोज़िज़ शहरी आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तालुके शहदादपुर जो हिकिड़ो मुतहरिक अॻवान आहे जंहिं कई तरक़ियाती कम बि कया आहिनि ऐं आवाम जी भलाई लाइ सदाईं अॻभरो रहियो आहे। हुन स्कूल तरक़ियाती कम, स्कूल, रोड, रस्ता, आवाम खे जेको फ़ाइदो थिए उहे कम कया आहिनि ऐं हुनजी किरदार कशी हाणे कई वञे हिकु हिन वाक़िए खे साम्हूं रखी। सो हिन वाक़िए जी सफ़ा जांच कराई वञे। कार्रवाई जेका आहे सा ख़ासि केलनि जे तरफ़ां मियां बख़्श ऐं नबी बख़्श जी अॻुवाणी में थी आहे ऐं बिल्कुलु उन्हनि जेको आहे सो सोची सम्झी साज़िश जे तहत इहा कई आहे त उमराणियुनि खे जेको आहे सो हितां खां कंहिं बि तरीक़े सां विड्रा करायो वञे, ख़तमु करायो वञे, जेको आहे सो उमराणियुनि खे इहा ज़मीन न ॾिनी वञे। असांखे ख़ासि केलनि जे जेके माण्हू ज़ख़्मी थिया या जेके माण्हू उन्हनि जी जेका फौतगी थी आहे, असां बिल्कुलु जेको आहे सो उन्हनि जे माना फेवर में न आहियूं। असांखे बिल्कुलु उन्हनि जो अहसासु आहे, असांखे बिल्कुलु ॾुख आहे उन्हनि माण्हुनि जो त उन्हनि जी कैजुअलिटी थी आहे, सो हुननि जे पंहिंजे माण्हुनि जे तरफ़ां थी आहे, असांजे तरफ़ां न थी आहे। ऐं जेको आहे सो असां पुरज़ोर मुतालबो था करियूं त इन मामले जी शफ़ाफ़ तरीक़े सां जेको आहे सो जांच कई वञे। आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था, CM सिंध खां जेको आहे सो DIG हैदराबाद खां, SSP सांगड़ खां, इन्हनि सभिनी खां मुतालबो कयूं था त इन जी जेका शफ़ाफ़ तरीक़े सां जांच कई वञे त जेको आहे सो इन में मुलविस केरु आहे ऐं जेको आहे सो कंहिं इहो सॼो ड्रामो ठाहियो आहे, कंहिं जेको आहे सो सॼो इहो सिस्टम ठाहे जेको आहे सो माण्हू मारिया ऐं माण्हू ज़ख़्मी कया आहिनि। ऐं जेको आहे सो इन मामले ते असांखे जेको आहे सो शदीद अफ़सोस आहे त ख़ासि केलनि जी जेको बि थियो आहे कुझु असां इन जे हक़ में बिल्कुलु बि न आहियूं, छो त असां न क़ौमी जहिड़ो चाहियूं था, न असां कंहिं दौर सां विढ़णु चाहियूं था। असां त बिल्कुलु पुरअमन ऐं हिकु बहितरीनु क़ौम सां तालुक़ु रखूं था। असां अमन पसंदि क़ौम आहियूं। असां जेको आहे सो अॻु में बि अहिड़ी का बि ॻाल्हि असांजे तरफ़ां न थी आहे ऐं हाणे बि इनशाला कोन थींदी। असां अदाई जेको 7-8 ॾींहं पहिरीं जेको बचल बुदाणी में जेको वाक़ियो पेश आयो आहे, इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। इन जो असांखे पाण खे ॾाढो ॾुख आहे, जानी नुक़सान थिया आहिनि। सो इहे छाजे लाइ थिया, इन जी शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे, इन जी शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे। ऐं हीउ मसइलो ईअं आहे जो उते ज़ाहिद जी 35-38 एकड़ पंहिंजी ज़मीन आहे। उते ज़मीन ते ज़ाहिद उमराणी जो भाउ अब्दुल वाहिद पंहिंजो कमुकारु करे रहियो हो, पंहिंजे हारियुनि सां गॾु थ्रेशर लॻाए रहियो हो। थ्रेशर लॻाए रहियो हो त अचानक ख़ासि किलनि जे दौर खां जेको आहे सो 200-250 माण्हू उन जे ॻोठा निकिता। उतां ॻोठा निकिता, हथियार लठूं कुहाड़ियूं इहे खणी अची हिननि ते राह बेगुनाह हमिलो करे ॾिनो, जेके ॿिए बनी ते कमुकारु करे रहिया हुआ। इन में अब्दुल वाहिद शदीद ज़ख़्मी थी पियो ऐं पोयां फायरिंग अचानक शुरू थी वई त ख़बर कोन पियो त छा नालो कहिड़े पासे खां फायरिंग थी, कीअं थी, कीअं लॻो अथनि। साईं सॼो जेको ड्रामो कयो आहे, सॼो ड्रामो जेको थियो आहे, इहो ज़ाहिद हुसैन उमराणी जे सियासत जे साख खे नुक़सानु पहुचाइण जे करे कयो वियो आहे। हीअ तव्हां सहाफ़ी बिरादरी खे अर्ज़ु आहे, सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त ज़िले पूरे सागर ज़िले में जांच करायो वञे त ज़ाहिद हुसैन उमराणी केतिरा कम कराया, रोड रस्ता पंहिंजे UC में हर कमु ज़ाहिद हुसैन इहो कोन थो चाहे जो माना ग़लति कमु थिए, झगड़ा थियनि, जहिड़ा थियनि। उहो हिकु न्यायती शरीफ़ माण्हू आहे। असां त चवंदासीं त हिकिड़ी माना सोचियल सम्झियल माना हिकिड़ी साज़िश थी आहे। हिकिड़ी ग़रीब मिसकिन माण्हू, मारूड़ा माण्हू, ग़रीब मिसकिन माना जेको उन्हनि जे औरतुनि ते, मर्दनि ते त पर औरतुनि ते ऐं सिधी फायरिंग कई आहे। हिकिड़ा जहिड़ा थींदा आहिनि उहो मसइलो कोन्हे। हीअ त माना हिकिड़ी मुंहिंजे हिसाब सां त सोचियल सम्झियल हिकिड़ी साज़िश हिन ग़रीब माण्हू मिसकिन माण्हुनि खे माना हिकिड़ो हिरासन करणो माना जीअं थींदो आहे, हिकिड़ो दहशतगर्दी वारी माना हिकिड़ा तरीक़ो अख़्तियार करे माना सिधी फायरिंग करे सरासर माना ख़ासि केली बिरादरी सां वॾी नाजाइज़ थी आहे। असां पुरअमन माण्हू आहियूं, असांजी बिरादरी हमेशह पुरअमन रही आहे। असां पाण चवंदासीं असांजी बिरादरी पुरअमन आहे रहंदी इनशाला, पर असां सां इंसाफ़ कोन पियो थिए।
असांजी बिरादरी जेतिरी माना जेको हर माण्हू जी इज़त करे थी उन जो सबबु असांखे इहो ई मिले थो त असां ते आख़िर असांजे बचनि ते माना सिधी फायरिंग थी आहे, बचा असांजा ज़ख़्मी थिया आहिनि, नियाणियूं शहीद थी वियूं आहिनि, उन्हनि खे अञा ताईं गोलियूं लॻियूं पियूं आहिनि, अञा इस्पताल में दाख़िल आहिनि, अञा हितां जी इंतिज़ामिया बिल्कुलु तमाशो ॾिसे पई, ख़ामोश आहे। सबबु अलाए कहिड़ो आहे, अलाए कहिड़ा कहिड़ा हथ आहिनि अंदरूनी जेके माना असांजे माण्हुनि ते जेको ॿी धुर सां कंहिंसां बि अगरि ईअं थिया त आउं सम्झां थो अलाए छा थिया। हिन महिल ताईं जेको मेन माण्हू जवाबदार आहे उहो अञा ताईं गिरफ़्तार कोन थियो आहे। असांजो ही प्रोमन जेको अञा असांजे प्रोग्राम एहतिजाज हलनि पिया, असां अञा अॻिते बि कंदासीं। छा वाक़ियो अंजुम ऐं उमराणी बिरादरीअ जे जेको ज़ाहिद उमराणी आहे उनखे बार बार असां कोशिशि कई आहे त उनखां मौक़िफ़ वठूं, पर उहो मौक़िफ़ नथो ॾिए। तव्हां हुन ते व्हाट्सअप ते बि कॉल कई आहे, मैसेज बि तव्हांखे मूंखे चयो त तव्हां सिंध टीवी न्यूज़ लाइ असांखे मौक़िफ़ ॾियो। हुन चयो त आउं मौक़िफ़ कोन थो ॾियां ऐं मुंहिंजो जेको भाणे जो आहे उहो अचे थो, जेके कागज़ आहिनि डॉक्यूमेंट्स आहिनि उहे खणी थो अचे, तव्हां उनखे ॾिसो ऐं पोइ जेको आहे सो उन ते रिपोर्टिंग कयो। बार बार डॉक्यूमेंट्स त आया आहिनि, हाणे डॉक्यूमेंट्स में त हू ज़ाहिर कनि पिया त भई बनी असांजी आहे, पर हाणे ख़ासि करे चवंदा त ज़मीन काफ़ी वक़्त खां असांजी आहे, जंहिंमें फ़ैसिलो जेको अॻु में बि जेका कयो वियो आहे त उनमें पीपल्स पार्टी जूं अहम सगारियूं धुरियूं हुयूं, जंहिंमें अब्दुल रहमान थईम साहिबु हो, भिटशाह जो जेको पीर आहे नाज़ण साईं उहो आहे, ज़ुल्फ़कार ज़रदारी आहे ऐं कुझु ॿिया बि माण्हू हुआ जेके उन्हनि में वेही फ़ैसिलो कयूं ऐं उन फ़ैसिले में जेका ज़मीन हुई उमराणी बिरादरी खे ॾिराए वई, कुझु ज़मीन जेका आहे ख़ासि करे बिरादरी खे ॾिनी वई। पोइ अचानक झेड़ो थियो, कीअं थियो इन जी असांखे का ख़बर कोन्हे, पर असां उमराणी बिरादरीअ जो ज़ाहिद मौक़िफ़ नथो ॾिए, तव्हां हुन सां ॻाल्हि ॿोल कई? मौक़िफ़ हू ॾियण खां इनकार थो करे, हू चए थो आउं कैमरे जे साम्हूं कोन ईंदुसि ऐं आउं कोन थो ॾियां, मुंहिंजो भाउ जेको आहे हिकिड़ो गिरफ़्तार थियल आहे, जेल में आहे ऐं इन करे आउं कोन थो ॾेई सघां ऐं आउं ॿाहिरि आहियां। हा, जेके तव्हांखे डॉक्यूमेंट्स ॾिना अथनि उन में छा लिखियलु आहे, तव्हां हुनखे पढ़ियो आहे? उन में असां पढ़ियो आहे हिकिड़ो फ़ैसिलो आहे, जेको फ़ैसिलो लिखियलु आहे त भई उन में बनी ख़ासि कलनि खे ॾिनी वेंदी 15 एकड़ ऐं बाक़ी जेका आहे ज़मीन ज़ाहिद उमराणी जी आहे लिखत थियल आहे उन में। नाज़रीन, हिन वक़्तु असां SSP सांगड़ फ़खरुल अंजार साहब वटि मौजूदु आहियूं। 10 ॾींहं अॻु में जेको तालके टंडोदम थाणे जे ॻोठ कड़ियो बचल में वाक़ियो पेश आयो, 2 माण्हू जेके आहिनि हुन में क़तलु थिया, 22 खां मथे माण्हू ज़ख़्मी आहिनि, पर उनजो मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे ऐं जेके उतां जा वारस आहिनि उन्हनि इहे इल्ज़ाम लॻाया आहिनि त पुलिस असांजी मदद नथी करे। इन हवाले सां SSP साहब खां पुछंदासीं त केस जो छा प्रोसीडिंग थी आहे, किथे पहुतो आहे, मामिलो छा आहे? जीअं ई पुलिस खे इतला मिलो, पुलिस पहुती मौक़े ते रिस्पॉन्ड कयो ऐं इन सूरत हाल खे वधीक ख़राबु थियण खां पुलिस बचायो टाइमली रिस्पॉन्ड करे। उते ज़ाहिर जॾहिं पुलिस पहुती हुई त उहे माण्हू जिन फायरिंग कई उते मौजूदु कोन, भॼी विया। पुलिस डिफरेंट जायुनि ते रेड्स कया, पुलिस माण्हू गिरफ़्तार कया, पुलिस हथियार रिकवर कराया ऐं तक़रीबन 15 जे क़रीब माण्हू पुलिस उतां गिरफ़्तार कया डिफरेंट जायुनि ते। पर ऐं गॾोगॾु ज़ाहिर आहे जंहिं धुर जा माण्हू जिन खे गोलियूं लॻियूं उन में ज़ख़्मी हुआ माण्हू, जंहिंमां हिकिड़ो माण्हू फ़ौत थी वियो उन ॾींहुं ऐं हिकिड़ो माण्हू मुंहिंजो ख़्यालु आहे 3 ॾींहंनि खां पोइ 4 ॾींहंनि खां पोइ फ़ौत थियो। त उन्हनि खे असां FIR करण जे लाइ चयो त जेकी तव्हां FIR करायो था, जंहिंखे नॉमिनेट कयो था असां कयूं था। त उन्हनि टाइम वरितो, उन्हनि पहिरियां चयो त असां करायूं था, वरी चइनि त शाम जो करायूं था, वरी चइनि त असां कफ़न दफ़न खां फ़ारिग़ थी करे पोइ करायूं था। बहरहाल उन्हनि नेक्स्ट डे बल्कि नेक्स्ट राति जो उन्हनि FIR कराई, जेकी FIR उन्हनि चई असां एज़ इट इज़ उन्हनि जी FIR करे छॾी। उन खां पोइ उन्हनि जेके माण्हू नॉमिनेट कया, जेके माण्हू असां गिरफ़्तार कया 10-12 माण्हू, उन मां हिकिड़ो माण्हू हो जेको नॉमिनेटेड हो, इरफ़ान शायदि नालो हुनजो आहे। उन खां अलावा ॿिया जेके माण्हू हुआ तक़रीबन 9 जे क़रीब, उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ असां एफर्ट्स वरिता ऐं ॾींहं राति हिकु करे आउट ऑफ दोज़ माण्हू असां 7 माण्हू गिरफ़्तार करे चुका आहियूं। यानी उन मां 9 माण्हुनि मां पुलिस 7 माण्हू गिरफ़्तार करे चुकी आहे। दैट्स अ बिग अचीवमेंट ऑन पार्ट ऑफ पुलिस। अचीवमेंट इन द सेंस मतिलबु ॾिसो, तव्हां नॉमिनेट माण्हुनि खे तव्हां गिरफ़्तार कयो, उन खां पोइ तव्हां इन्वेस्टिगेशन कंदव, तव्हां फैक्ट्स ॾिसंदव त छा थियो, वाक़ियो कीअं थियो, छा थियो छा न थियो। दैट इज़ वॉट वी आर डूइंग। उन्हनि जो रिमांड असांजो वरितलु आहे, असांजे पुलिस कस्टडी रिमांड में आहिनि ऐं असां उन्हनि खां तफ़्तीश करे रहिया आहियूं। त इंशाअल्लाह ताला इहो तव्हांखे मां श्योर कयां थो त तफ़्तीश मैरिट ते थींदी ऐं जेके बि हिन जा कल्प्रिट्स आहिनि उहे उन्हनि खे असां इंसाफ़ जे कटेरे में, केरु कंहिं ते इल्ज़ाम हणे, मां तव्हांजे मथां इल्ज़ाम हणां, तव्हां करायो आहे जहिड़ो, त हाणे इल्ज़ाम हणण ते त केरु कुझु कोन थो करे सघे न। पर जीअं मां तव्हांखे ॻाल्हि चई त असां इहो इंशाअल्लाह श्योर कंदासीं त मैरिट ते इहो सॼी शइ ते ॿुधायां थो। 9 माण्हुनि मां 7 माण्हू गिरफ़्तार थी चुका आहिनि।
मतिलबु हिकु ॿ माण्हू जेके ऑन द रन आहिनि उहे बि जिथे असांखे इतला मिले थी असां उते रेड कयूं था। डेली बेसिस ते पुलिस रेड करे रही आहे। माण्हू केरु कंहिंसां मुतमइन न थियणु चाहे त उनखे त अलाह सां ई मुतमइन करे सघे थो, पर आई कैन अश्योर यू त इन में जेकी शइ आहे ह्यूमनली पॉसिबल असां करे रहिया आहियूं। ऐं तव्हांखे मां इहो बि यकीन ॾियारायां थो ऐं तव्हांजे चैनल जे थ्रू जेके तव्हांजा व्यूअर्स आहिनि स्पेशली उहे पार्टी जेकी वधीक इफेक्टेड आहे, वधीक इफेक्टेड इन सेंस में ॾिसो हाणे हो लैंड डिस्प्यूट हो, उन जा जेके डायनेमिक्स आहिनि उहा मुतालिका कोर्ट मुतालिका फोरम डिसाइड कंदो, पर असां फोकस कंदासीं जेको क्रिमिनल एक्ट थियो जंहिंमें झेड़े में मतिलबु डिसप्रोपोर्शनेटली फोर्स यूज़ कई वई, वेपन्स यूज़ कया विया त असां उन हिसाब सां उहो कयूं था। हाणे इन में उन्हनि जो बि हिकिड़ो वॉट एवर इल्ज़ाम लॻायो त हिन जो जेको कज़न आहे अब्दुल हक उमराणी उहो तव्हांजो पुलिस ऑफिसर आहे, उनखे बचायो आहे, हुनखे सरकारी वेपन्स ॾिना, इन जी का इंक्वायरी कंदव तव्हां? यार अब्दुल हक उमराणी जेको आहे उहो ट्रैफ़िक में आहे, ट्रैफ़िक में को वेपन्स उहे हूंदा कोन्हनि इतफ़ाक़ सां, पर हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त कंहिंजे रिलेटिव हुजण सां को फ़र्क़ु न हुजणु खपे। मां नथो सम्झां त उहो कंहिं तरीक़े सां इनखे को इन्फ्लुएंस करे रहियो आहे या करे सघे थो। दैट अगेन इज़ साॻियो ई हो, तव्हां इल्ज़ाम हणण जे लाइ कंहिं ते वञी सघो था। जेको अहिड़ी शइ आहे मां तव्हांखे चवां थो त तव्हांखे लॻे थो ज़रूरु को तव्हांखे उन ते डाउट आहे, अचनि मूंखे ॿुधाइनि, मां उनजे ख़िलाफ़ु एक्शन वठंदुसि। जीअं उन्हनि अदम एतमाद जी इज़हार कयो हो SHO जे लाइ प्रिलिमिनरी इंक्वायरी कराई, हिकु कोई शइ हुई जेकी मुनासिबु कोन्हे, मां SHO खे हटाए छॾियो ऐं इनजे ख़िलाफ़ु सस्पेंड करे उहा इंक्वायरी करे रहिया आहियूं। इन जे ख़िलाफ़ु कोई शइ आहे, ॾिसो ख़ाली कंहिंजो मिट माइट हुजणु दैट इज़ नॉट अ क्राइम। जे उन केस में कंहिं तरीक़े सां को उनखे इन्फ्लुएंस करे रहियो आहे, उन्हनि खे को हिरास करे रहियो आहे, को धमकी ॾिनी अथई, ॿी को शइ कई अथई, त आई विल नॉट स्पेयर हिम। जी नाज़रीन, असां तालके थाणे टंडवादम ते मौजूदु आहियूं, जिन जे कुझु किलोमीटरनि जे फ़ासिले ते ॻोठ कड़ियो बचल बोदाणीअ में हिकिड़ो हमलो थियो ख़ासकली बिरादरीअ जे औरतुनि ऐं मर्दनि ते, जंहिंमें ॿ नौजवान हुननि जा मौक़े ते फ़ौत थी विया हुआ ऐं जॾहिं त हिकु औरत उन्हनि नौजवाननि जो ॿुधी सदमे फ़ौत हुई ऐं 25 खां मथे जेको औरत ऐं मर्द ज़ख़्मी थी पिया, उनजी केस बि हिन थाणे ते 10 माण्हुनि ते दाख़िल थियो आहे, पर सिर्फ़ु 6 जवाबदार जेके आहिनि से गिरफ़्तार थिया आहिनि ऐं जॾहिं त 4 जवाबदार जंहिंमें केस जो मुख्य जवाबदार आहे ज़ाहिद उमराणी, उहो अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। उन हवाले सां जंहिंजा नौजवान क़तलु थियो आहे ख़ासि करे बिरादरी, उन्हनि इहो इल्ज़ाम हणियो त ज़ाहिद उमराणीअ खे हितां जो जेको MNA आहे रोशनदीन जूणे जो, उन जी फुल सपोर्ट आहे ऐं रोशनदीन जूणे जे जेको SSP हींअर सांगड़ में मुक़ररु करायो आहे फ़र्क़ु लंजार, उहो MNA रोशनदीन जूणे जे मार्फत आयो आहे। हिन जो चवणु आहे त असांजे घर जे अॻियां ज़मीन आहे ऐं असांजा जेके फ़ैसिला बि थियल आहिनि जंहिंमें असांखे जेकी आहे ज़मीन ॾिनी वई आहे, पर ज़बरदस्ती जेको ज़ाहिद उमराणी आहे उहो हिकिड़ो जेको बासर माण्हुनि जो माण्हू आहे ऐं उहो कब्ज़ा कंदो आहे ऐं हिन वक़्तु बि हुन असांजे घरनि जे आॾो अची असां कमु करे रहियासीं त असांजी औरतुनि ऐं मर्दनि ते फायरिंग कई, पर पुलिस असांजी दाद रसी करण लाइ तयारु कान्हे का। मुख्य जवाबदार खे हुननि जेको आहे सो भॼायो आहे। जॾहिं त असां उमराणी बिरादरीअ सां तालुक रखंदड़ माण्हू सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई, असां उन्हनि जे ॻोठ वियासीं, पर उनजो जेको ॻोठ हुयो उहो ख़ाली हुयो। त इहा सूरत हाल आई अॼु जेके हिन ब्यूरो अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि करे इजाज़त अलाए निगहबान।